सैटेलाइट फ़ोन तयारु कंदड़ कंपनी इरिडियम ऐं फ़ोन जी चिप ठाहींदड़ कंपनी क्वालकॉम विच में मुआहिदो थियो आहे। हिक नई भाइ वारी मोबाइल फ़ोन वापेदारनि लाइ राब्तनि जी नई दुनिया खोलींदी, जंहिंमें एंड्रॉइड फ़ोन वापेदार सैटेलाइट सिग्नल्स जो इस्तेमालु करे सघंदा। ॿिन्ही कंपनियुनि विच में इन मुआहिदे जे नतीजे में अहिड़ियुनि जायुनि ते जिते मोबाइल फ़ोन जा सिग्नल्स कमु न कंदा, उते वापेदार पंहिंजे फ़ोन खे सैटेलाइट सां कनेक्ट करे पैग़ाम मोकिले सघंदा ऐं पैग़ाम वसूल बि करे सघंदा। इहो फ़ाइदो रुॻो अहिड़नि वापेदारनि लाइ आहे जेके एंड्रॉइड फ़ोन हलाइनि था या जिन जे फ़ोन में क्वालकॉम कंपनी जी चिप लॻल आहे। इहा सहूलियत शुरूआती तौर ते रुॻो कंहिं हंगामी हालत जे बुनियाद ते पैग़ाम मोकिलण या वसूल करण लाइ ॾिनी वई आहे। होॾां एपल कंपनी बि पंहिंजे नए फ़ोन लाइ सैटेलाइट फीचर मुतारिफ़ करायो आहे। बरतानवी स्मार्टफ़ोन तयारु कंदड़ कंपनी बेलिट सैटेलाइट सर्विस जी शुरूआत करण में एपल खे बि मात ॾेई छॾी आहे, जॾहिं त इन तरफ़ां बि मख़सूस माॻनि ते रुॻो हंगामी पैग़ाम मोकिलण जी सहूलियत ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। इरिडियम ऐं क्वालकॉम विच में मुआहिदे तहत अहिड़ी सहूलियत लखें स्मार्टफ़ोन वापेदारनि खे बि ॾिनी वेंदी जिन वटि कंहिं मख़सूस ब्रांड जी फ़ोन नाहे, त जीअं उन फ़ोन खे तयारु कंदड़ कंपनी खे इहे फीचर मुहैया करणा पवनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk